ठुल सिंधी अदबी संगत ठुल पारां फ्रांस मां PhD थियल प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत खे क़बीलाई तकरार जी आड़ में संदराणी क़बीले जे माण्हुनि निशानो बणाए बिलाजवाज़ क़त्ल करण ख़िलाफ़ ठुल में शाइरनि उस्तादनि ऐं प्रोफेसरनि बरकत महर फरीद सागर ब्रोही रोशन सिंधी जी अॻवानी में एहतिजाजी रैली अमरोटी चौक खां रियाज़ चौक ठुल ताईं एहतिजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कंदा मेन रहबर चौक ते पहुची सख़्त एहतिजाज कंदे मुज़ाहिरीन IG सिंध DIG लाड़कानो ऐं SSP कश्मीर खां मुतालबो कयो त बेदर्दी सां क़त्ल कयल प्रोफेसर अजमल सावंत जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे संदसि खून सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजनि जो सिलसिलो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।